والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحبه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن مثل عيسى عند الله كمثل آدم خلقه من تراب ثم قال له كن فيكون. آمنت بالله صدق الله العظيم وصدق रसूलुहु النبي الكريم. सामीन इकराम जे साम्हूं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुतलिक़ गुफ़्तगू हली रहियो आहे। साम्हूं जेका क़ौम आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारी क़ौम आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुहूर मुबारक ऐं आमद हुतां जी आबादी कुझु यहूद जी हुई, कुझु नसारनि जी हुई। हालांकि इहे ॿई पाण में अज़ली दुश्मन आहे। एतिरे हद ताईं हिक ॿिए जे नबी जी तौहीन कंदा आहिनि। ईसाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे शान में बेअदबी कनि, वरी यहूदी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे शान में बेअदबी कनि ऐं उनजे शान खे घटाइण जी कोशिशि कनि। इस्लाम उहो पाक दीन जेको रब करीम असांखे अता फ़रमायो आहे, सभ खां पहिरियों असांखे इहो सबक़ु पढ़ायो थो वञे, इज़त कयो ऐं इज़त करणु सिखो, इज़त ॾियो जेकी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इज़त वारो फ़रमायो। हिकिड़ो गरोह ईसाइन जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो, इहा ख़बर रखी ऐं वेठी पहुता त अल्लाह जो आख़िरी नबी तशरीफ़ फ़रमा थियो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बुरहान ऐं उनजे आमद जूं निशानियूं उन्हनि जे आसमानी किताबनि में मौजूदु हुयूं। हीअ पाण खे वॾी ॼाण इल्म वारो सम्झी करे जो टोलो हिकिड़ो अची महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वेठो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सुवाल जवाब शुरू करे ॾिना। तव्हां अल्लाह जा आख़िरी नबी आहियो, तव्हांजो नसब छा आहे, तव्हांजी आमद कहिड़े शहर खां थी आहे। इहे ॻाल्हियूं कंदे कंदे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु कयो, साईं तव्हां भला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे छा था सम्झो। ईसा अलैहिस्सलाम पाण फरमाए थो अल्लाह जो नबी आहे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो बानो आहे। ख़ुदा उनखे बग़ैर पीउ जे हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा मां पैदा फरमायो। जॾहिं अल्लाह जे महबूब हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो इहो तारुफ़ फरमायो, उन्हनि खे इहा ॻाल्हि सुठी न लॻी, भड़की पिया, गुस्से में थी विया छा थो थिए। आख़िरकार हिकिड़े आवाज़ करे महबूब जी बारगाह में अर्ज़ु कई त साईं इहो कॾहिं ॾिठो अथव कॾहिं जो बग़ैर पीउ जे पुटु ॼाओ हुजे, ईअं कॾहिं ॾिठो अथव तव्हां, अहिड़ो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो अल्लाह जी कुदरत जे अॻियां देरी न आहे। इहो कानून आहे, पर ख़ुदा जी कुदरत जेका सो अल्लाह जे कानून जे मथां ग़ालिब आहे। अल्लाह जेकॾहिं पंहिंजे कानून खे हलाए उहो मर्ज़ी वारो हुजे, पंहिंजी कुदरत जो इज़हार फरमाए त बि उहो मर्ज़ी वारो आहे। इहो बहस वधंदो वियो ऐं हुननि जो इहो ज़ोर त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात अल्लाह जो नऊज़ बिल्लाह पुटु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हरगिज़ न, उहो अल्लाह जो बानो आहे, मसीह आहे, अल्लाह जो नबी आहे, रसूल आहे। अने उनजे मथां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजो किताब लाथो आहे। इन गुफ़्तगू जे दौरान अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक खे नाज़िल फरमायो, जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे त इन मसल ईसा इंदल्लाहि का मसल आदम। इरशाद फरमाए त बेशक ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल अल्लाह वटि ईअं आहे जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो आहे। ख़लक़हु मिन तुराबिन, रब करीम जी ज़ाते बाबरकात उनखे मिटीअ मां पैदा फरमाया हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। सुम्म क़ाल लहू कुन फयकून, पोइ फरमाई वात हुनजे त थी, यानी अल्लाह पंहिंजी कुदरत जो इज़हार फरमायो जो तव्हां मूंसां बस कयो था पिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ, पर तव्हां हज़रत आदम जे बारे में तव्हां छा था चओ, तव्हांजो छा अक़ीदो आहे जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे मिटी मां पैदा फरमायो पंहिंजी कुदरत सां। हिनखे त अमड़ आहे पर हुनखे त अबो बि कोन्हे को, न अमड़ आहे न अबो, ऐं तव्हां बसि कयो था त बग़ैर पीउ जे औलाद कीअं थी सघे। हिनखे त अमड़ बि कोन्हे,
अबो त न पर अमर बि कोन्हे। ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जंहिं मां पैदा फरमाए थो पियो उहा जिन्स ई न आहे जंहिं मां पैदा कबो आहे। इंसानु जंहिं जिन्स मां पैदा थींदो आहे उहा शइ ई न आहे। हीअ त मिटी आहे, छोजो मिटी में बि त कई हिकमतूं आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु जी ज़ाते बाबरकात उनखे इहो जवाबु ॾिनो, अल हक़ो मिन रब्बिक फला तकुम मिनल मुमतरीन। ए ॿुधंदड़, इहो हक़ु आहे तुंहिंजे रब खां, पोइ न हुजे तूं शक कंदड़नि खां। हिन ॻाल्हि में शक ई न कर, छोजो तव्हांजे सवाल जो जवाबु त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वॾो ॾेई छॾियो, जेको तव्हांजे ज़हन ते तव्हांजे अकुल खां कई मथे आहे। जो तव्हां पंहिंजे अकुल जी ताबेदारी कंदे ईअं चओ था पिया त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बग़ैर पीउ जे कीअं थो पैदा थी सघे, यानी को बि माण्हू बग़ैर पीउ जे पैदा नथो थी सघे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो, पर उहो क़बूल करण जे लाइ तयारु न थियो। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते इरशाद फरमायो त फमन हाजक फीह मिन बाद मा जाअक मिनल इल्म। मुंहिंजा सुहिणा महबूब, जेको शक तोसां हिन ॻाल्हि में मुनाज़रो करे इन में, पोइ उनखां जॾहिं तोॾे इल्मु आयो त फ़क़ुल तआलू नदू अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतुल्लाहि अलल काज़िबीन। पोइ महबूब इन्हनि खे चओ त तव्हां अचो, पर अकेला न अचो, तव्हां पंहिंजे पुटनि खे बि पाण सां वठी अचो, असां बि पंहिंजे पुटनि खे वठी अचूं। तव्हां पंहिंजी औरतुनि खे वठी अचो, असां बि पंहिंजी औरतुनि खे वठी अचूं। तव्हां पंहिंजी जानुनि खे हाज़िर कयो, असां बि पंहिंजी जानुनि खे हाज़िर कयूं। पोइ मुबाहिलो कयूं, मुनाज़रो न बल्कि मुबाहिलो कयूं। पोइ कयूं अलाह ताला जी लानत खे कूड़नि जे मथां। मुबाहिलो ऐं मुनाज़रे में फ़र्क़ु आहे। मुनाज़रो अक्सर करे हुजतुनि जो थींदो आहे, दलीलनि जो, पोइ दलील ॾे, पर ईअं ज़बानी दलील न बल्कि किताबी दलील हुजे। यानी मुनाज़रो सिवा किताब जे न थींदो आहे, छोजो नाज़रतुनि मां आहे, मुफ़ाइलतुनि जो बाब आहे, नाज़रुनि मां वरितल आहे। त यानी ॾेखारिजे उनखे खणी, मुनाज़रो ज़बान सां न थींदो आहे। मुनाज़रे जा पंहिंजा उसूल नज़्म ज़ब्त आहे, हिकिड़ो खणी ॾेखारे वरी ॿियो बि खणी ॾेखारे त बाबा हीउ जवाबु ॾिनो हिन किताब में, इनखे चइबो आहे मुनाज़रो। मुबाहिलो छाखे चइबो आहे त उनजे अंदरि सिर्फ़ु दुआ थींदी आहे त जेकॾहिं मां हक़ ते आहियां ऐं तूं बातिल ते आहीं, अलाह तोखे हलाक करे। जेकॾहिं मां बातिल ते आहियां, तूं हक़ ते आहीं, त अलाह मूंखे बातिल करे। इनखे मुबाहिलो चइबो आहे, अलाह मूंखे हलाक करे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इन्हनि खे उन जॻह ते इस्लाम जे अंदरि मुबाहिले जी चैलेंज ईसाइन जे तरफ़ ॾांहुं न थी आहे, मदीने वारे साईं जे तरफ़ां थी आहे। ऐं अलाह ताला फरमायो तूं हिननि खे चओ, यानी मुस्लमान खे मैदान छॾी भॼी वञिणो न आहे। कंहिं वक़्तु बि काफ़िर ग़ैर मुस्लिम चैलेंज ॾिए न, मुस्लमान खे साबित क़दम रहणो आहे ऐं उनखे जवाबु ॾियणो आहे। मुनाज़रो त मुनाज़रो जी, मुबाहिलो त मुबाहिलो, उन में को, छोजो अॻियां लफ़्ज़ आहे त मिनल मुमतिर फला तकुम मिनल मुमतरीन। शक कंदड़नि मां न हुजे, जेके शक करण वारा हूंदा आहिनि उहे शिकस्त खाईंदा आहिनि, हक़ वारा कॾहिं बि शिकस्त कोन खाईंदा। पोइ ईसा ने चयो त असां सुभाणे ईंदासीं, सुभाणे। हे विया वञी पंहिंजनि खां मशवरो कयूं। हुनजो हिकिड़ो वॾो जेको पादरी हुयो, अब्दुल मसीह हुनजो नालो हुयो, असक़फ़ जेको चइबो, ॾिसे तूं वॾो आहे, हिते ॻाल्हि छॾे आया आहियूं। हुन असांखे पछाड़ी हीअ लफ़्ज़ कई त तव्हां पंहिंजी औरतुनि खे वठी अचो, असां पंहिंजी औरतुनि खे, तव्हां पंहिंजे पुटनि खे, असां पंहिंजनि जानुनि खे, तव्हां पंहिंजी जानुनि खे हाज़िर कयो। इहो छाजे लाइ? त मतां तव्हां वटि, छोजो हिते दुआ आहे न, हाणे ज़बान जो मुक़ाबिलो न, हाणे दुआ जो मुक़ाबिलो आहे। मतां तव्हांजे पुटनि में को अहिड़ो पुटु हुजेव जेको हुनजी दुआ अलाह वटि क़बूल थींदड़ हुजे, या तव्हांजी औरतुनि में मतां का औरत अहिड़ी हुजेव, पोइ चओ त हा माई वठी अचूं हा त दुआ क़बूल पए हा न। या तव्हांजे जाननि में को अहिड़ो आहे, अलाह जे महबूब इहो चैलेंज ॾेई छॾियो त इस्लाम जे अंदरि, मुंहिंजे ख़ानदान जे अंदरि, मुंहिंजे घर जे अंदरि मर्द बि अहिड़ा आहिनि, पुट बि अहिड़ा आहिनि, औरतूं बि अहिड़ियूं आहिनि। यानी इस्लाम जी दामन ख़ाली आहे ई कोन, ऐं क़यामत ताईं थींदो रहंदो। इस्लाम जे अंदरि अहिड़ियूं पाक दामन औरतूं बि पैदा थींदियूं रहंदियूं, जंहिंजूं दुआऊं ख़ुदा वटि क़बूल पवंदियूं। अहिड़ा मर्द बि, अहिड़ा ॿार बि, अहिड़ा नीगर बि, या क़यामत ताईं ख़ुदा हिन इस्लाम जे दायरे जे अंदरि मुस्लमान जे विच में ख़ुदा अहिड़ा माण्हू पैदा कंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हुनखे चयो, हुन चयो सुभाणे ईंदासीं। असक़फ़ हुन खां पुछा कयो, जेको वॾो पियो, असां सम्झो त अलाह जो नबी आहे, तव्हां निशानियूं ॾिठियूं कि साईं जेके इंजील में लिखियल आहिनि न, आख़िरी नबी जूं निशानियूं सभु हुन में आहिनि। हा, भॼो भॼो, भॼी जान छॾायो,
न त नसुल ख़तमु थी वेंदो, ख़ानदान ख़तमु थी वेंदो। जेके चओ था त सभु निशानियूं जेके अलाह आसमानी किताबनि में महबूब जूं लिखियल आहिनि उहे सभु हिन में आहिनि, की साईं बिल्कुलु ॾिठोसीं। सभु निशानियूं जेके तौरेत में इंजील में असां पढ़ियूं आहिनि सभु हुन में आहिनि। त हुनजे वॾे पादरे चयो त पोइ हिनजी दुआ खां बचो, न त ख़ानदान नसुल तव्हांजा ख़तमु थी वेंदा। ॿिए ॾियारे महबूब कई सां जी बारगाह में आया, पर शिकस्त क़बूल करे आया। महबूब जे नाराज़ पे खां बचूं, जेकॾहिं इहो अलाह जो महबूब नाराज़ थी वियो त असांजा नसुल तबाह थी वेंदा। महबूब जी बारगाह में उज़ुर पेश करे ऐं पंहिंजी जान छॾाए भॼी हलिया। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इस्लाम जे अंदरि उहा कुवत पैदा फरमाई आहे, जो कंहिंखे ताक़त न आहे जो अॼु बि दीन इस्लाम खे चैलेंज करे सघे। हर दौर में थींदा आहिनि, कॾहिं वाणियुनि कया, कॾहिं सिखनि कया, कॾहिं ईसाइनि, कॾहिं यहूदियुनि कया, कॾहिं दहरियनि चैलेंज कई आहे, पर हर मैदान जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इस्लाम खे फतेह नसीब फरमाई आहे। यानी ज़बानी तरह सां, इल्मी तरह सां अलाह ताला इस्लाम खे ग़लबो अता फरमायो, वरी अहिड़ी तरह सां ख़ुदा जे क़ुर्ब ऐं अलाह ताला जी वेझराई जे अंदरि जेको मोमिननि खे मक़ाम आहे, ख़ुदा ताला उन जे लिहाज़ सां बि ख़ुदा उनखे ग़ालिब फरमायो आहे। दुआ त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।